व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि सलातु व सलामुन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या मकी अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या मदनी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अवल अल्लाहु अलीम आला आलिम जो धनी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो सारा सच्चो धनी चई हमदो हकीम करे पाण करीम जोड़े जोड़ जहान जे। जेॾो तू अल्लाह बाझ बि ओॾी मंगिया रियथ भेरिय थोणी तूं छपर तो छाव कुजाड़ू कजाए तोखे मालूम सबके। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चारियारम ताबे औलादे अली मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौसे आजम ज़ेरे साये हर वली। हम्दो सलात का बाद मुझा निहायती वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम स्टेज ते वेठल सैयद सादात उलमाए ज़ी वक़ार हुफ़ाज़ किराम ऐं मुझे साम्हूं वेठल गयूर सुन्नी भाइरो अस्सलामु अलैकुम। बिरादरान इस्लाम माहवा मुसलमानन आडो अल्लाह जल्ल जलालुहु अमन वालुहु जी पाकीज़ा किताब ला रैब किताब बेमिसलो बेमिसाल किताब मजा एक आयत करीमा तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है शाल रब्बुल आलमीन मु बंदाई नाचीज़ गुनहगार स्याहकार कम इल्म कम फहम के इन आयत करीमा जो सही सही तर्जुमो ऐं मफ़हूम बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन का यह दुआ है शाल रब्बुल आलमीन इया आयत करीमा बुधी करे इन मथा तो असा सभिनी मुसलमानन के बारी बेपरवाह अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां त चओ आमीन, चओ आमीन। बिरादरान इस्लाम जेकी आयत करीमा तिलावत कई वई इन आयत करीमा जे तहत इंशा अल्लाह ताला चंद मिनट तव्हां जे साम्हूं गुफ्तगू कंदासीं। उन खां पोइ हिन पनो आकिल जी अज़ीम रूहानी शख्सियत मुझे मुर्शिद मुरब्बी अलहाज पीर सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी दामत बरकातुहुमुल आलिया कंबर शरीफ जे नज़रन जो नवाज़िल साईं बेहतरीन तबीयत जो मालिक सैयद मुहसिन हुसैन शाह उन जी भी तकरीर ॿुधंदासीं मुख़्तसर ऐं दुआ भी साईं जन फरमाईंदा। बस मां लंबी चौड़ी तकरीर कोन थो कयां। हेतरा आलिम बेहतरीन वेठा आहिनि सना ख़्वान मुस्तफ़ा वेठा आहिनि। मां फ़क़ीर जी कहिड़ी जेकी आहे मजाल है चंद मिनट तव्हां जे साम्हूं बयान कंदुसि। जेकी आयत करीमा तिलावत कई वई इन आयत करीमा में अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद थो फरमाए इन्नल्लज़ीना आमनू बेशक उहे मानू जहें ईमान आंदो इन्नल्लज़ीना आमनू बेशक उहे मानू जहें ईमान आंदो वामिलु सालिहात
ऐं जंहिं अमले सालिह कया उलाइक हुम खैरुल बरिया, उहे माण्हू सॼी मखलूक खां भला आहिनि। तवजा आहे अलाए कोन, जंहिंजी तवजा आहे उहो हथ त मथे करे। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे शादो आबाद रफ़े। दोस्तान मोहतरम, हिन दुनिया में बेशुमार इंसान फ़कीर मोहम्मद यूसुफ पैदा थिया या न थिया? बेशुमार इंसान हिन दुनिया में पैदा थिया। उन्हनि इंसाननि में अक्सर माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंमें का बि ख़ूबी या कमाल न हूंदो आहे, पर इंसाननि में बाज़ इंसान अहिड़ा बि आहिनि जंहिंमें बाज़ ख़ूबी ऐं कमाल हूंदा आहिनि। पर हिन दुनिया में हिकिड़ी अज़ीम हस्ती जंहिंजो नालो मौलाए काइनात मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हो ज़ात बा बरकात, जंहिंमें हिकु ख़ूबी न, ॿ ख़ूबियूं न, जेका टे ख़ूबियूं न, हज़ारा ख़ूबियुनि ऐं कमालात जो मालिक आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ॾिसो, हज़रत मौलाए काइनात मौला अली जो लक़ब शेर ख़ुदा भी आहे, या ख़ूबी आहे या न? आलम वेठा आहिनि। मौलाए काइनात मौला अली जी ख़ूबी हैदर करार भी आहे। मौला अली करमुल्लाह वजहू जी भी ख़ूबी आहे। साहिबे ज़ुल्फ़कार भी आहे। फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो शौहर भी आहे। हसनैन जो बाबो भी आहे। रसूलुल्लाह जो डोटो भी आहे। फातिहा खैबर भी आहे। इमाम हज़रत मौलाए काइनात मौला अली जेका बैतुल्लाह शरीफ जो हाजी भी आहे, क़ुरान जो कारी भी आहे, सखी भी आहे, बहादुर भी आहे, ऐं सहाबन जो मशीर भी आहे, सुनन जो वली भी आहे। मौलाए कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हो जी विलादत आमुल फील 30 साल बाद बैतुल्लाह शरीफ में थिया। चओ सुभान अल्लाह। छा में विलादत थी आहे? बैतुल्लाह शरीफ में। ओ मुसलमान, जंहिं बैतुल्लाह शरीफ दे तू 5 वक्त मोह करे नमाज पढ़ंदो आ, उन बैतुल्लाह शरीफ में मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जी विलादत बसादत थी आहे। कहे फारसी शायर चयो न, कसेरा मुयस्सर न शुद्ध ई सादत बकाबा विलादत ब मस्जिद शहादत। माना इमाम हजरत मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु का अग में कंहिंखे बि इहा सआदत हासिल न आहे जे बैतुल्लाह शरीफ में विलादत थी हुजे। मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला खे अल्लाह रब्बुल आलमीन इहा सआदत अता फरमाई आहे जे बैतुल्लाह शरीफ में विलादत थी अथसि। हेरे तवज्जो कर। मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी की वालदा है, उन जो नालो आहे फातिमा बिनते असद। छा नालो अथसि अबा? फातिमा बिनते असद। फरमाती मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जे मुताबिक़ बैतुल्लाह शरीफ जो तवाफ़ करे रही हुयसि। अचानक मूंखे दर्दे ज़ह शुरू थी विया, ख़्याल पियो विलादत जो। मां परेशान थी वियुसि। काबतुल्लाह शरीफ में पाक जगह छा थींदो का कीअं मां? हज़रत फातिमा बिनते असद फरमाए थी, अचानक जेका बैतुल्लाह शरीफ जी दीवार जेका टुटी पई, आवाज़ आयो फातिमा अंदर अच। मां बैतुल्लाह शरीफ में वयसि, उहा दीवार बंद थी वई। मां शेर खुदा के जन्म ॾिनो। हेॾे हेॾे तवज्जो कर। हज़रत फातिमा बिनते असद रज़ी अल्लाह ताला अन्हा ॿार खे जन्म त ॾिनो। मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जी विलादत थी, पर किताबनि वारा लिखनि था त हज़रत मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो अखियुनि खां नाबीन। तव्हां आलमनि को इहा तक़रीर ॿुधी हूंदी। हज़रत फातिमा बिनते असद परेशान थी वई त ॿार त पैदा थियो आहे, पर उहो अखियुनि खां नाबीन। घर में खणी आयसि। मुंहिंजो महबूब बि तशरीफ़ फरमा थियो। अर्ज़ु करे थी, महबूब ॿार त पैदा थियो आहे, पर परेशान इन जे करे हा त अखियुनि खां नाबीन आहे। मुंहिंजे महबूब मुस्कुराईंदे फरमाए थो, फातिमा जेको अल्लाह जे घर में पैदा थिए उन में ऐब आहे। सुभान अल्लाह न चयई, न चयई सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब फरमायो, फातिमा
जेको अल्लाह जे घर बैतुल्लाह शरीफ में पैदा थे वो नाबिन ये नथो थी सके। मुझे महबूब फरमायो मूंखे त दे। हज़रत फातिमा बिनते असद मौला कायनात मौला अली के खणी करे मुझे महबूब के ॾिनो। मुझे महबूब हीअं अली जे ॾिठो, अली बि अखियूं खोली करे मुस्तफ़ा जे चेहरे के ॾिसी करे मुस्कुराइनि पिया। चओ चओ सुभान अल्लाह, हथ मथे खणी करे चओ सुभान अल्लाह। फातिमा हे त सही आहे, हे त ॾिसे थो मुझा महबूब नाबीन हुयो, वजह छा है? मुझे महबूब फरमायो फातिमा है जॾहिं तुझे बतने अतहर में हुयो न, बतने अतहर में हुयो त अल्लाह सां वाइदो वरतो है, अल्लाह सां वाइदो वरतो है अल्लाह का त मौला अगर अलीअ खे दुनिया में मोकिले त अखियूं अलीअ जूं ॿिए कंहिं बि माण्हूअ खे न ॾिसनि। अल्लाह मुझे अलीअ जो इहो वाइदो पूरो कंदे, हज़रत अलीअ सां उहो जेको वाइदो पूरो कंदे हज़रत अलीअ जो उहो वाइदो पूरो थियो आहे त अली जूं अखियूं अलीअ जूं हुजनि, चहिरो मुस्तफ़ा जो हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन अलीअ जी इहा दुआ बि क़बूल, वाइदो बि पूरो। अली अखियूं खोलियूं त कंहिं ॿिए जो दीदार न कयईं, रुखे मुस्तफ़ा जो दीदार कयईं। चओ सुभान अल्लाह। ॿी ॻाल्हि ॿुधो, जॾहिं 7 ॾींहं थिया त हाणे नाले ते इख़्तिलाफ़। 7 ॾींहं पाण नालो रखंदा आहियूं न मुस्लमान, जॾहिं 7 ॾींहं थिया नाले ते इख़्तिलाफ़। मां चए पई त मां पंहिंजे बाबे जो असद रखंदसि। हज़रत अबू तालिब चए पियो त न मां इहो नालो तोखे रखणु न ॾींदुसि। आख़िरकार बहस हलियो। पोइ अबू तालिब चयो हाणे हीअं था कयूं, अबू कुबैस पहाड़ ते हली करे दुआ था घुरूं, जेको रब नालो ॾसींदो असां उहो नालो पुट जो रखंदासीं। चओ सुभान अल्लाह। हाणे अबू तालिब बि, हज़रत अबू तालिब बि, फातिमा बिनते असद बि अबू कुबैस पहाड़ ते चढ़ी करे दुआ था घुरनि, मौला असांजो पुटु त पैदा थियो, हाणे ॾस असां हिन जो नालो छा रखियूं। इएं दुआ घुरियूं, आसमान तां ज़बरजद जी हिकिड़ी तख़्ती सोने जी, उन ते लिखियलु हुजे पियो त इन बच्चे जो नालो लिखो अली अलैहिस्सलाम। ऐं ख़बर त उहा तख़्ती काफ़ी अरसे ताईं हुई। हज्जाज बिन यूसुफ जे दौर तां इहा तख़्ती लॻियल हुई बैतुल्लाह शरीफ़ में। जॾहिं उन हज्जाज बिन यूसुफ बैतुल्लाह शरीफ़ खे शहीद करायो, उनखे उन वक़्तु जेका इहा तख़्ती गुम थी वई, अल्लाह जे तरफ़ खां अलीअ जो नालो आयो त इन बच्चे जो नालो लिखो अली अलैहिस्सलाम। चओ सुभान अल्लाह। ऐं तव्हांखे हज़रत अलीअ जी इल्म जी ख़बर है, 3 दफ़ा ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदो त ॿुधाईंदो सामान। मुख़्तसर वक़्त में मुझे महबूब फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। मुझो महबूब फरमा, मुझो महबूब आमिना जो लाल, हसनैन जो नानो, ज़हरा जो बाबो, जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता था मां मोहम्मद इल्म जो शहर आहियां, अली उन जो दरवाज़ो आहे। ऐं ॿी जाइ ते मुझे महबूब फरमाए अना दारुल हिकमत व अलीयुन बाबुहा। मां हिकमत जो घर आहियां, अली उन जो दरवाज़ो आहे। मुंहिंजा भाउ इल्म मजा इहा मुराद न आहे त जेके तव्हां असां पढ़ंदा आहियूं अलिफ बा ता सा, इहो न, या इहा न आहे त जेके उन किताबनि ते नुकुश हरफ़नि, न न, उन मजा मुराद इहा आहे त उहे इल्म जंहिंसां अमल सालिह थियनि, नेकियूं थियनि, ऐं नेकियूं कंदे अल्लाह जा प्यारा बाना जन्नत में दाख़िल थियनि, उहो इल्म मुराद आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी वाले कोन? हा, मुझे महबूब मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े ॾींहुं मिंबर ते वेही करे पाण फरमाए था सलूनी, पुछो जेको तव्हां खां पुछणो आहे, जेको बि सुवाल तव्हां खां पुछणो आहे पुछो, मां खां पुछो आसमान जा रस्ता त मां अली तव्हांखे आसमान जा रस्ता ॿुधायां। थकल सुभान अल्लाह चए तव्हां मां खां पुछो आसमान जा रस्ता पुछो त मां तव्हांखे ॿुधायां त आसमान जा रस्ता कहिड़ा आहिनि। जीअं मां ज़मीन जा अली रस्ता सुञाणींदो, आसमान जा अली इहे रस्ता सुञाणींदो आहे। जॾहिं इहो दम हुयो मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु नुज़हतुल मुजालिस अल्लामा अब्दुर रहमान सफ़ूरी रहमतुल्लाह अलैह शाफ़ी बुज़ुर्ग आहे, उन पंहिंजे किताब नुज़हतुल मजालिस जिल्द नंबर 2
सफ़ो नंबर 158 ते इहा ॻाल्हि लिखी अथई त मूंखां आसमान जा रस्ता पुछो। जिब्राइल अमीन इंसानी सूरत करे हज़रत मौला कायनात मौला अली जे साम्हूं अची करे बीठो। चओ सुभान अल्लाह। जिब्राइल अमीन इंसानी सूरत बणाए करे हज़रत अली साईं जे साम्हूं अची करे बीठो। चवण लॻो अली वॾो दम हयो थी त जेकी शइ बि मूंखां पुछणी अथव पुछो। आसमान जा रस्ता मां तोखां इहो सवाल कयां थो त जिब्राइल अमीन हिन वक़्तु किथे आहे? अरे सुभान अल्लाह न चए फ़कीर, हेॾे हेॾे तवजह कर। जिब्राइल अमीन आहे इंसानी सूरत में मौला कायनात मौला अली जे साम्हूं बि करे सवाल करे थो त हिन वक़्तु जिब्राइल किथे आहे? मुंहिंजे मौला अली अखियूं बंदि करे थोड़ी देर जे लाइ अखियूं खोलियई। फरमाइनि था त अली आसमान जो कोनो कोनो ज़मीन जो कोनो कोनो नज़र फेराई आहे, हिन जाइ खां सवाइ ॿियो जिब्राइल अमीन काथे बि न आहे। हिन जगह खां सवाइ जिब्राइल अमीन काथे बि न आहे। जिब्राइल अमीन इन ॻाल्हि मञण ते मथां मजबूर थी पियो त वाकई ऐं मौला कायनात मौला अली अल्लाह रब्बुल आलमीन तोखे हर शइ जो इल्मु अता फरमाए छॾियो आहे। हेॾे हेॾे वरी उन ई कचहरी में वरी हिकिड़ो यमनी उथी बीठो। सवाल कई त अली जंहिं रब जी तूं इबादत कई कंदो आहे उन रब खे तूं ॾिठो आहे, उन जी ज़ियारत कई थी? फरमाए था त यमनी मां उन रब जी इबादत ई न कंदो आहे जंहिंखे ॾिसां न। चओ सुभान अल्लाह। मौला कायनात मौला अली जो इल्मु जंहिंजे लाइ मुंहिंजे महबूब फरमायो हुजे अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। चओ त सुभान अल्लाह। हे अली साईं जो शान तव्हांखे मां ऐं इल्म जी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां। हिकिड़ो यहूदी फ़कीरो हिकिड़ो यहूदी हज़रत मौला कायनात मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दरबार में हाज़िर थियो। चवण लॻो अली तुंहिंजे लाइ महबूब फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। महबूब फरमायो त मां इल्म जो शहर आहे, अली उन जो दरवाज़ो आहे। ऐं तव्हां मुस्लमाननि जो इहो अक़ीदो आहे, हेॾे तवजह कर, तव्हां मुस्लमान जो इहो अक़ीदो आहे त वला रतबियूं वला याबिसिन इल्ला फी किताब मुबीन। कायनात जी इब्तिदा खां वठी करे इंतहा ताईं का बि आली या सुकी शइ अहिड़ी न आहे जंहिंजो ज़िक्र क़ुर पाक में न हुजे। हाणे उहो यहूदी सवाल कहिड़ो पियो करे? उन यहूदीअ जे चहिरे ते मुंहं ते जेके ॾाढ़ी हुई उहा हुई छिडरी। ॻाल्हि सम्झ में अचेव थी? जेके अचे थी उहो हथ मथे करे। उन यहूदी जी हुई ॾाढ़ी छिडरी, को दाणो काथे, को वार काथे, को वार काथे। चए अली हाणे हिन मुंहिंजी ॾाढ़ी जो बि ऐं तुंहिंजी ॾाढ़ी जो बि ज़िक्र क़ुर पाक में आहे। तुंहिंजी ॾाढ़ी जेकी आहे उहा घाटी आहे ऐं मुंहिंजी ॾाढ़ी जेकी आहे छिडरी आहे। पंहिंजे ॿिन्हिनि ॾाढ़ियुनि जो ज़िक्र क़ुर पाक में आहे। मौला कायनात मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए यहूदी हा आहे। इन जो ज़िक्र भी कुरान पाक में हुफ़ाज़ किरान वेठा हन। सूरह आराफ अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक में इरशाद फरमाए वल बलदु तय्यिब यखरुजु नबातुहु बिइज़्नि रब्बिहि वल्लज़ी खबुस ला यखरुजु इल्ला नकिदा। वन 88 पारो सूरह आराफ वञी करे खोल। हज़रत मौला कायनात मौला अली फरमाए थो त हा इन पंहिंजी ॿिन्ही ॼाण जो ज़िक्र क़ुर पाक में। चए कीअं? चए अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर पाक में इरशाद थो फरमाए जेकी लट वारी जेकी वरियासी ज़मीन हूंदी आहे उन में हारी पोइ जेका ॿिज उछलाईंदा आहिनि त ॿिज गुस्सो न आहे, सॼो ॿिज जेका निकिरी बीही रहंदो आहे। ऐं जेकी कलराठी ज़मीन हूंदी आहे न उन में हारी ॿिज उछलाईंदा आहिनि त पोइ को दाणो काथे, को दाणो काथे, को दाणो काथे। चओ सुभान अल्लाह। पाण फरमाए था यहूदी मुंहिंजी दिलि में ईमान आहे, मुंहिंजी ज़मीन सही आहे ऐं तुंहिंजी दिलि में बुग़्ज़ आहे, नूरे ईमान खां ख़ाली आहे। इन जे लाइ तुंहिंजी ज़मीन सही न आहे, तंहिंजे लाइ तुंहिंजे मुंहं ते जेकी ॾाढ़ी थी आहे उहा जेकी आहे छिटरी थी आहे। मां शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला जी ज़मीन नूर सां ईमान भरियो पियो आहे त मुंहिंजी ॾाढ़ी घाटी आहे। अली जो शान अथव। इन जे लाइ त मुंहिंजे महबूब फरमाए त मुनाफ़िक़ अलीअ सां मोहबत न कंदो।
चओ सुभान अल्लाह। ऐं वरी जेको मोमिन हूंदो उहो अलीअ सां बुग़्ज़ न रखंदो। ऐं ख़बर अथव मौला काइनात मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा त काफ़िर थियो मुनाफ़िक़ न थियो। तव्हां हका बका थी वेंदा मौली साहिब हे छा थो चए? पाण फरमाए था त मुनाफ़िक़ जेको आहे न इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दर्किल अस्फ़ल मिनन नार। मुनाफ़िक़ जो जेको तबको अथव न उहो जहन्नम जे हेठां ई, सो त काफ़िर एतिरो न आहे। इन जे लाइ मौला काइनात मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला फरमाए काफ़िर थियो बाक़ी मुनाफ़िक़ न थियो। छो त मुनाफ़िक़नि जो जेको दर्जो आहे जहन्नम जो निचलो हिस्सो आहे। मौला काइनात मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला जो शान तव्हांखे ख़बर ई उलमा किराम ॿुधाईंदा आहिनि। सुहबा जे मक़ाम ते मौला काइनात मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी निमाज़ असर क़ज़ा थी। मुंहिंजे महबूब त अदा कई हुई निमाज़ असर। मुंहिंजे महबूब फरमाए था त अली गोद हेॾे कर त मां ॿिन्ही जहान जो सरदार आराम फरमाया। हाणे ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदो त हिकिड़ी रिवायत ॿुधाईंदोसांइ। हेॾे हेॾे तवजह कर। दुनिया में 3 अज़ीम शख़्सियतां अहिड़ियूं हुन जंहिंजी गोद में मुंहिंजे महबूब आराम फरमायो आहे। ज़ोर ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। 3 अज़ीम शख़्सियतां आहिनि जंहिंजी गोद में मुंहिंजे महबूब आराम फरमायो आहे। गारे यार में सोने अबू बकर सिद्दीक़ जे हंज में, यारे गार में सोने अबू बकर सिद्दीक़ जे हंज में, सुहबा जे मक़ाम ते ख़ैबर जे वापसी ते मुझे महबूब मौला कायनात मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हंज में आराम फरमायो आहे। 3 उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हंज में जॾहिं मुंहिंजे महबूब खां पुछा कई त हे जेके आसमान ते सितारा आहिनि एतिरियूं बि कंहिंजूं नेकियूं आहिनि? मुंहिंजे महबूब फरमायो त हा आशा एतिरियूं नेकियूं त उमर फारूक जूं आहिनि। उन वक़्तु दोस्तों मुझे महबूब त निमाज़ असर पढ़ी हुई। हज़रत अली साईं मुझा महबूब आराम कर रहा फरमाए रहा हा। हज़रत अली साईं कॾहिं सिज खे पियो ॾिसे जेको असर जो टाइम ख़तमु थींदे मग़रिब जो टाइम थियण वारो हो, कॾहिं रुख मुस्तफ़ा खे पियो ॾिसे, कॾहिं सिज खे पियो ॾिसे, कॾहिं मुस्तफ़ा जे वदुहा वारे चहिरे खे पियो अली ॾिसे। आख़िरकार जॾहिं सिज गुरूब थी वियो त हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला जे अखियुनि मां नीर वही पिया। नीरनि वहण खां पोइ हिकिड़ो कतरो जेको आहे उहो मुंहिंजे महबूब जे वदुहा वारे चहिरे जे मथां किरियो त मुंहिंजे महबूब हीअं अखियूं खोलियूं। पाण फरमाए था अली छा थी वियो आहे? तूं त बहादुर आहे, तूं त असदुल्लाहिल गालिब आहे, तूं त मज़हरुल अजाइब आहे, तूं हेतिरनि वॾनि वॾनि बहादुरनि सां जे तूं साम्हूं आहे कॾहिं न रुने, अॼु छो थो रुने? अर्ज़ु करे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ असर क़ज़ा थी वई आहे। ऐं यादि रखो सुन्नियो अलीअ जा नारे हणण वारो यादि रखो इहा अलीअ जी ज़िंदगी में पहिरीं निमाज़ ई जेकी क़ज़ा थिए पई। पर हेॾो अल्लाह जो हुकुम, हेॾो रसूलुल्लाह जी ताबेदारी। और अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में फरमाईंदा न मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। जंहिं रसूल जी ताबेदारी कई गोया उन अल्लाह जी ताबेदारी कई। पोइ हज़रत अली साईं फ़र्ज़ खे छॾियो रसूलुल्लाह जी ताबेदारी गोया हज़रत अली क़ुरान जो कारी हुयो, हाफ़िज़ हो, ख़बर अस माना रसूलुल्लाह जी ताबेदारी बि त अल्लाह जी ताबेदारी आहे न। मुंहिंजे मग़फ़र मां त छो थो रोए? अर्ज़ु कई या रसूलल्लाह निमाज़ असर क़ज़ा थी वई आहे, इन जे मां रोआं थो। है मुझे महबूबा आमिना जे लाल हसनैन जे नाने ज़हरा जे बाबे जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराईंदे पाण फरमाए था अली निमाज़ असर क़ज़ा पढ़ दे या अदा पढ़ दे? निमाज़ असर क़ज़ा पढ़ दे या अदा पढ़ दे? अॻे बि त अली शेर ख़ुदा हुयो न, अॻे बि त अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हो न। पाण फरमाता या रसूल अल्लाह जे सुस्ती में क़ज़ा थिए हा त पोइ त पढ़ा हा क़ज़ा, पर तव्हांजी मोहब्बत में क़ज़ा थी आहे, हाणे क़ज़ा न अदा पढ़ंदुसि। मुंहिंजे महबूब फरमाए अली वुज़ू कर। अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला निमाज़ वुज़ू पाण फरमाए त मुसले ते अस्मा बिन्त उमैस इन हदीस जी रावी आहे। पाण फरमाए त उन ॾींहं ते सुबह वारे मक़ाम ते असां 2 दफ़ा जेको आहे सिज खे हुरूब थींदे ॾिठोसीं। हज़रत मौला कायनात मौला अली
मुसले ते मुझे महबूबा आमिना जे लाल हसनैन जे नाने ज़हरा जे बाबे जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी दरबार में हथड़ा खया, ए अल्लाह हे अली तो ऐं तुझे रसूल जी ताबेदारी में हुयो, हाणे सिज के वापस कर त अली निमाज़ असर अदा पढ़ी चुके। मगरिब जो टाइम हुयो मुझे महबूबा हीअं आंगुर जे इशारो जे कयो त उहो लथल सिज मगरिब वारो टाइम उहो सिज जेका वापस आयो हज़रत मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला निमाज़ असर जे क्या वक़्त ते अदा कई छॾी। हिकिड़ी तव्हांखे मां ॻाल्हि करे उलमा को तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी हूंदी, तव्हांखे ख़बर आहे जॾहिं इहो सिज लहंदो आहे न सिज त 70,000 मलाइका लोही लगामा खणी करे इन सिज खे हेठि लाहींदा आहिनि। हाणे ॿुधो जॾहिं लही वियो सिज त मुंहिंजे महबूब जॾहिं इशारो कयो त उन सिज सां गॾु जेके 70,000 मलाइका बि हुया उहे बि आंगुर जे इशारे सां मथे हलिया आया। मां तव्हांखां पुछणु चाहियां थो सुनी मुंहिंजे महबूब जी आंगुर मुबारक में इहो पावर आहे त सॼे जिस्म जो पावर छा हूंदो? चओ सुभान अल्लाह। मौला कायनात मौला अलीअ जो शान। ओ फ़क़ीर मां हिकिड़े किताब में ॻाल्हि पढ़ी त हज़रत मौला कायनात मुंहिंजे महबूब जे विसाल खां बाद निमाज़ फजर खां थोरो अॻु में मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हो ख्वाब तो ॾिसे। तारी अब्दुल सलाम साहब कहिड़ो ख्वाब ॾिसे थो त मस्जिद नबवी आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ फजर अदा करे रहिया आहिनि, पुठियां जेके सहाबा कराम आहिनि मुंहिंजे महबूब फजर जी निमाज़ अदा करण खां पोइ मिंबर सां टेक ॾेही करे ऐं तशरीफ़ फरमा थिया। ख्वाब तो ॾिसे मौला कायनात मौला अली निमाज़ फारिग थियण खां पोइ मुंहिंजा महबूब टेक ॾेई करे वेठा। हिकिड़ी कुरारी औरत खारकू खणी आई, उहे मुंहिंजे महबूब जे अॻियां अची करे रखियईं, फरमाए थी त हे सहाबा किराम में तक़सीम कयो। मुंहिंजो महबूब फरमाए थो त अली किथे आहे? चओ सुभान अल्लाह। हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला फरमाता मां मुंहिंजे महबूब जी दरबार में हाज़िर थियुसि। मुंहिंजे महबूब फरमायो त अली हे जेके खारकू आहिनि हे सहाबा किराम में तक़सीम करे। हज़रत अली साईं हिकु हिकु खारका सहाबा किराम खे ॾिनी ऐं अची करे अॻे रखियो। मुंहिंजे महबूब फरमायो त हिकु तूं बि खा, ॿी हुजरे में ॾेई आहे, मुंहिंजे घर वारनि में तक़सीम करे आहे। हज़रत मोहतरम हाणे हिते हज़रत बिलाल जी आज़ान थी, हज़रत मौला कायनात मौला अली सुजाग थिया ख्वाब जी हालत में वञे थो मस्जिद नबी में। राति ख्वाब ॾिठे रसूलुल्लाह जो, पर जॾहिं मस्जिद में आयो त हज़रत उमर फारूक निमाज़ पियो पढ़ाए। चओ सुभान अल्लाह। हथ मथे खणी करे चओ सुभान अल्लाह। हो ख्वाब में रसूलुल्लाह के, पर हिते ख्वाब तब्दील थी वियो। हज़रत उमर फारूक फजर जी निमाज़ पढ़ाई। हज़रत उमर फारूक जीअं राति ॾिसे पियो उहा ई कंडीशन त हज़रत उमर फारूक निमाज़ पढ़ाए करे मिंबर सां टेक ॾेई करे वेही रहियो। थोरी देरि गुज़री हिकिड़ी औरत जेको आहे टोकरो खारकुनि जो खणी आई, हज़रत उमर जे साम्हूं रखियईं। हज़रत उमर फरमाए था त अली किथे आहे? अली उथी बीही रहियो। फरमाए था त अली हे खारकूं तक़सीम कर। हज़रत अली साईं खारकूं तक़सीम थो करे, सभिनी खे हिकु हिकु ॾेई वञी अॻियां रखे थो। हज़रत उमर फरमाए था त अली हिकु तूं खण। हज़रत अली साईं हिकिड़ी खारक खई, अर्ज़ु कयो त सोना ॿी बि खारक ॾियो। हज़रत उमर फारूक फरमाए था अगरि राति ख्वाब में रसूलुल्लाह तोखे ॿधिया त मां बि तोखे हे सहाबा जो मक़ाम आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लाहियो त माना जेको ख्वाब अली ॾिसी रहियो उमर फारूक बि त उहो ई ख्वाब ॾिसी रहियो हुयो न। हाणे तव्हां मक़ाम ॾिसो सहाबा किराम जो। मां हिकिड़ी ॻाल्हि पढ़ी हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हज़रत अली साईं हीअं वाट वतियूं वञनि पिया रस्ते सां त हिकिड़ी ॿकरी जेकी आहे उहा रस्ते ते उन ज़मीन में जे रस्ते ते हेॾो ज़मीन हुई, रस्तो वञे पियो उन ते ज़मीन ते चरे वेठी, अंदरि न रस्ते ते। हज़रत अली साईं जो गुज़र थी वियो। जॾहिं वापसि आया त उहा साॻी ॿकरी अंदरि ज़मीन में पई चरे। हज़रत मौला कायनात मौला अली फरमाए त अल्लाहु अकबर, छा उमर फारूक जो विसाल थी वियो? छा उमर फारूक जो विसाल थी वियो? आयो माण्हू पुछा के साईं तव्हांखे कीअं ख़बर पई त हज़रत उमर फारूक जो विसाल थी वियो? चए हीअ जेकी ॿकरी जंहिं महिल पाण हलूं पिया त रस्ते ते पई चरे,
ज़मीन बि हुई उन में न पई घिरे, माना उमिरि जो जेको आहे वक़्तु ख़तमु थी वियो, तॾहिं त बकरी ज़मीन में अंदरि पई घिरे न। ख़बर पई वाकई जॾहिं वापसि आया मदीने पाक में, ख़बर पई त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो विसाल थी वियो आहे। हे आहे हज़रत शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शान। हिकिड़ी करामत बयानु करे मां पंहिंजी तक़रीर खे ख़तमु थो कयां। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ त बयानु कयां। अब्दुर रहमान जामी रहमतुल्लाह अलैहि इहा ॻाल्हि लिखी आहे फ़ारसी जे हिकिड़े किताब में त मौलाए काइनात मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जामिया मस्जिद कूफा में फज्र जी निमाज़ पढ़ायूं। कहिड़ी निमाज़ है? ॻाल्हाए कहिड़ी निमाज़ है? ॻाल्हाए कहिड़ी निमाज़ है? फज्र निमाज़ पढ़ण खां पोइ मौलाए काइनात मौला अली हिकिड़े शख़्स खे सॾु कयो, हेॾे आ। उहो आयो, चई फलानी जाइ ते वञ, मस्जिद थी, मस्जिद जे पासे में पहलू हिकिड़ो घर थी, राति सॼी राति जेको आहे उते हिकिड़ी मर्द ऐं औरत पाण में झगड़ो कयो आहे। इन ॿिन्हिनि खे मां वटि वठी आहे। उहो शख़्स वियो जिते मुंहिंजे मौला दसिस, उते वियो, पुछा कराए, वाकई मस्जिद आहे, मस्जिद जे पासे में हिकिड़ो घरु आहे, उन में वेहण जो आवाज़ पियो अचे। उहो वियो, दरवाज़ो खड़काए, उहो मर्द निकिरी आयो, चए तव्हांखे मौलाए काइनात मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु सॾियो आहे, हलो उन जी दरबार में। मर्द बि आयो, औरत बि। मौलाए काइनात मौला अली पाण मर्द खां पुछा कयो त सॼी राति विड़ियाओ, छा मसइलो आहे? अर्ज़ु करे थो अमीरुल मोमिनीन, कल्ह मां हिन माई सां निकाह कयो आहे, कल्ह हिन माई सां मां निकाह कयो आहे। जॾहिं मां इन माई जे वेझो थो वञा त मूंखे अलाए छा थो थिए। इन मां एॾी त नफ़रत थी अचे जे मां इन जे वेझो ई, हूअ चवे थी अचु वेझो, मूंखे इन मां नफ़रत, सॼी राति ईअं गुज़री वई आहे। उहे ॿिया जेके मस्जिद में माण्हू वेठल आहे उनखे चयो तव्हां इशारो ॾिनो त हलिया वञो तव्हां। उहे सभु हलिया विया, उन औरत ऐं मर्द खे विहारे वियो। पाण फरमाए त हाणे माई साहब आहे, तवजह करे पाण पुछा त कर माई, मां अली जेको तोखां सुवाल कयां उनजो जवाबु डिजाए न, मां अल्लाह ताला तोखे माफ़ करे छॾियो आहे, तोखे अमान आहे मुंहिंजे तरफ़, सची सची ॻाल्हि ॿुधाए, छा मां हाणे जेको मां सुवाल कयां। हज़रत अली साईं पुछा थो करे माई, हाणे सच ॿुधाए, तुंहिंजे मथां सौट आशिक़ु न हुयो? चए साईं आशिक़ु हो। चए तूं बि उन सां मोहबत कंदी है, उहो बि तोसां मोहबत कंदो। घर में सिर्फ़ु तुंहिंजी माउ खे ख़बर हुई, ॿियो कंहिंखे ख़बर कोन हुई। हिकिड़े ॾींहुं तूं राति जो घर खां ॿाहिरि निकिरे, उहो सौट बि तोसां मिलियो, तव्हां ॿिन्ही पाण में हम बिसरी कई, तूं हमला थी वई। इहा ॻाल्हि आहे? चए हा साईं इहो कसूर आहे मुंहिंजो। चए पोइ, चए इहो ॿारु तोखे हुयो, हमला तूं इन ॿार सां हुई, जॾहिं उहो टाइम थियो त तूं माउ खे वरितो त हल त मां ॿारु ॼणे अचां। पोइ तोसां गॾु माउ बि हुई, तूं बि वञी करे ॿाहिरि ॿार खे ॼणियो ऐं ॿार खे कपिड़े में वेढ़े करे, ॿार खे कपिड़े में वेढ़े करे तव्हां ॿई धीउ ऐं माउ वापसि अचो पियो त हिकिड़ो कुतो आयो, उहो उन ॿार खे चक जे हण जी करे पियो त तुंहिंजी माउ छा कयो, पथर खणी करे उहो कुते खे बि हणे पई, कुते खे लॻो ई न, उन ॿार जे टिकणे में वञी करे लॻो। पोइ तुंहिंजी माउ छा कयो, उहो कपिड़ो जेको हुयसि चादर वग़ैरह उनजो कुझु टुकड़ो करे ऐं जेको आहे उन ॿार खे पटी ॿधी है। पोइ इहो ॿारु हिते पियो हो, हिकिड़ो लश्कर वारा आया, उन अची करे इन ॿार खे खयो, कूफे जे इन शहर में उनखे रहायो, हे वॾो थी वियो, इन जो निकाह तोसां थियो। माई हे तुंहिंजो मुड़ुसु न आहे, हे तुंहिंजो पुटु आहे। पाण फरमाए था त माई अगर तोखे समझ में नथी अचे त हुन नौजवान खे चए त दस्तार लाहे या टोपी लाहे। उन नौजवान टोपी या दस्तार जे लाथी। पाण फरमाए माई ॾिस हिन जे मथे में उहो जेको पत्थर लॻो उन जो निशान बाक़ी अथी। अल्लाह रब्बुल आलमीन हिन नौजवान के भी बचायो, तोखे भी। हाणे हे तुंहिंजो मुड़ुसु न आहे, हे तुंहिंजो पुटु आहे। उन नौजवान के चए त हीअ तुंहिंजी ज़ाल न आहे, तुंहिंजी अम्मा साइन आहे। मौला कायनात मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह सॼी राति सॼी ज़िंदगी अगर मौला कायनात मौला अली जो ज़िक्र कजे न खुटण जहिड़ो न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन मूं गुनाहगार जी ऐं तव्हां सभिनी जी हाज़िरी हिन सैयदनि जे सदके क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। अस्सलामु अलैकुम।